पुलिस जो चवण आहे त कारकुननि खे ज़मान पार्क ऐं केनाल रोड तां गिरफ़्तार कयो वियो आहे। वफाकी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह तहरीक इंसाफ जी रैली के बर्गर मार्च करार ॾेई छॾियो। संदसि चवण आहे त रैली जो रूट शेयर करण बाबति चयो वियो हो, पर ही कंहिं कानून खे नथा समझनि। इमरान फितने बर्गर मार्च जो भी ऐलान कयो आहे। अहिड़ी सूरत-हाल में लाहौर में को भी वाक़ियो थी सघे थो। इदारनि जी रिपोर्ट ते पंजाब जी निगरानी हुकूमत कलम 144 गवर्नर इलेक्शन कमीशन जी टीम में इजलास बिना नतीजे ख़त्म। मुस्लिम लीग नून तरफा जनरल रिटायर्ड फैज़ हमीद जी कोर्ट मार्शल जो मुतालबो। मरियम नवाज़ जो चवण आहे त फैज़ हमीद 4 साल इमरान हुकूमत जी हिमायत करे मुल्क तबाह करे किरदार अदा कयो। 2 साल नून लीग जी हुकूमत किराण में भी किरदार अदा कयो। गैर आईनी किरदार ते फैज़ हमीद के इबरत जो निशानो बणाइण घुर्जे ऐं संदसि कोर्ट मार्शल थियण घुर्जे। डिजिटल आदमशुमारी करप्शन खिलाफ सिंध यूनाइटेड पार्टी जो लॉन्ग मार्च मंजिल तरफ रवां दवा। एसयूपी जो काफ़िलो हैदराबाद खान टंडे मोहम्मद खान लाइ रवानो। इक़बाल जो चवण आहे त हुक्मराननि सिंधी क़ौम खे निंधड़को करे छॾियो आहे। डिजिटल आदमशुमारी में सिंधियुनि जी ॻणप में हेराफेरी कई पई वञे। सॼी दुनिया में औरतुनि जो आलमी दिहाड़ो मल्हायो पियो वञे। कराची, हैदराबाद, सखर ऐं ॿियनि शहरनि में रैलियूं औरतुनि खे बाख्तियार बणाइण जो मुतालबो। इस्लामाबाद में पुलिस औरतुनि खे मार्च करण खां रोके छॾियो। अॻिते वधण ते चकरियूं एहलकारनि जी औरतुनि ते लठबाज़ी। वफाकी घरू वज़ीर पारां वाक़े जो नोटिस। रिपोर्ट तलब। मेहर साने केस में अहम अघ भराई। एसएचओ करीम चांडियो ते फर्दे जुर्म लागू। दादू जी अदालत फरियादी धुर जे वकीलनि जा दलील मुकमल थियण ते एसएचओ ते फर्दे जुर्म लागू कयो। उमेर रुबाब चांडियो जो चवण आहे त अदालतुनि मां इंसाफ़ जी उमीद आहे। अदालतूं कातिलनि खे अंजाम ताईं पहुचाईंदियूं। पाकिस्तान सुपर लीग में मुक़ाबलनि जो सिलसिलो जारी। पेशावर ज़ल्मी कोयटा ग्लेडिएटर्स जी टीमुनि में मुक़ाबलो थींदो।